कुछ ॾींहं अॻु लाहौर जे डिफेंस सत वारे इलाइक़े में तेज़ रफ़्तार कार हिक ॿी कार खे टकर हयो हो, जंहिंजे नतीजे में कार में सवार समूरा माण्हू हिक ई घर जा 6 भाती थॾे ते फ़ौत थी विया हुआ। छो त कार खे टकर 160 जी स्पीड सां हयो वियो हो ऐं कार रोड खां 70 फुट परे वञी किरी हुई। शुरूआती तौर ते जंहिं कार पारां टकर हयो वियो हो उन में सवार हिक नंढी उमिरि जो बालक हो, जंहिं बाबति बहस शुरू थी वियो त नंढी उमिरि जो ॿार कार छो हलाए रहियो हो। खैस ग़लती थी आहे। इन वाक़िए खे इहो रंग ॾिनो वियो त हादसे जो सबबु बणिजंदड़ नंढी उमिरि जो बालक मासूम आहे, पर हाणे छिरकाईंदड़ इंकिशाफ इहो थियो आहे त ही मासूम न पर वॾो ओबाश आहे। ही औरतुनि जे कढ हुयो ऐं कार सवार फैमिली जो पीछो करे रहियो हो। ज़रियनि जो चवणु आहे त यकीनन ही अमीर वालदेन जी औलाद आहे, जंहिं सबबु हिन जो मथो ख़राब हो जो केतिरा ई भेरा मना करण जे बावजूद हिन फैमिलीअ जो पीछो करण न छॾियो। फैमिलीअ में सवार हसनैन खेसि रोके चयो हो त असांजो पीछो न कर, तंहिं बावजूद अफनान पीछो करे रहियो हो। हसनैन कार जी रफ़्तार वधाई त जीअं अफनान पोइते रहिजी वञे, पर अफनान बि तेज़ीअ सां संदन पीछो करे रहियो हो। हुननि खेसि हिकु भेरो ॿीहर चयो त असांजो पीछो न कर। पोइ ही खेनि गारियूं ॾियण लॻो ऐं थोरी देर बाद जॾहिं हू कार में सवार थी हलिया त अफनान तेज़ रफ़्तारीअ सां संदन गाॾीअ खे टकर हयो ऐं समूरा भाती फ़ौत थी विया। अहिड़े वाक़े खां अॻु हिन फैमिली ऐं अफनान विच में मुंहमारी थी हुई ऐं रुगो पंहिंजी कावड़ कढण लाइ हिन छोकिरे सभिनी खे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। कार में हसनैन, संदसि भेण, ज़ाल, पीउ ऐं ॿिया माण्हू सवार हुआ। जॾहिं हादसो पेश आयो त जवाबदार अफनान खे छॾाइण लाइ 4 माण्हू पहुता हुआ, जेके अवाम जी पीह ॾिसी वाक़े वारे हंधा फरार थी विया ऐं अफनान अकेलो पकड़ में अची वियो हो।